नवाब वलीमंद भरसां करीमाबाद होटल ते कमाईंदड़ 2 ॾींहं खां अगवा थियल 12 साला नींगर वज वठी घर पहुतो। होटल मालिक पाण अगवा करायो। इंसाफ़ लाइ वारसनि जो एहतजाज। जवाबदार गिरफ़्तार कया आहिनि। जांच कयूं पिया ASI साजिद बलोच। ज़ुल्फ़कार कबूल जे ख़बर मुताबिक़ नवाब वलीमंद प्रेस क्लब अॻियां महमद ख़ान खोसो पंहिंजे 12 साला भाइटे नीगर पप्पू खोसो सां गॾु एहतजाजी मुज़ाहिरो कयो ऐं मीडिया ॾोह धाईंदे चयो त 2 ॾींहं पहिरियां करीमाबाद जे रज़ाक वाघुर जी होटल ते कमाइण लाइ वियो, जंहिं बहाने सां नीगर पप्पू खे नामालूम माण्हुनि सां सोलर प्लेट खणी अचण लाइ मोकिलियो, जंहिंखां पोइ नीगर खे नामालूम जवाबदारनि अगवा करे 2 ॾींहं खां तशदुद जो निशानो बणायो। थी सघे थो जिनसी ॾाढाई जो निशानो बणायो हुजे। वज वठी अगवाकारनि खां नीगरी पप्पू खोसो घर पहुतो। NC थाणे ते दाख़िल कराई आहे। हिननि मुतालबो कयो त साणुसि इंसाफ़ कयो वञे, जॾहिं त राब्ते करण ते नवाब वलीमंद पुलिस चौकी जे इंचार्ज साजिद बलोच चयो त हिन मामले जी जांच कयूं पिया। जवाबदार गिरफ़्तार कया आहिनि। वधीक जांच कई पई वञे।